सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई अवामी वर्कर्स पार्टी PSRF पारा मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाजियाबी जे लाइ काज़ी सरफराज़ ब्राह्मण चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में प्रिया कुमारी के बाजियाब न करण ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि फैज़ कीरियो, ख़ालिद सोलंकी, हिंदू पंचायत जे अॻवान डॉक्टर प्रेमचंद, दिलीप कुमार, SUP जे अली सूमरो, शहीद भुट्टो जे शौकत भाणजो ऐं ॿियनि चयो त 33 महीननि खां प्रिया कुमारी खे खंभे गुम कयो वियो आहे, पर हुकूमत खेसि आज़ाद न कराए सघी आहे। हिननि चयो त प्रिया जा माउ पीउ न्याणी जी यादि में तड़पी रहिया आहिनि, पर कानून लागू कंदड़ इदारा अञा ताईं अगवा कंदड़नि हथनि खे ॻोल्हे न आहिनि सघिया। हिननि चयो समूरी सिंध ॾोहारियुनि जी आरामगाह बणिजी चुकी आहे ऐं ॾोहारी माण्हू सरियाम माण्हू अगवा करण सां गॾु क़त्लाम करे रहिया आहिनि। हिननि चयो त छा हुकूमत एतिरी कमज़ोर बणिजी चुकी आहे या मिली भगत सां हथ वठी अमन अमान ख़राब कयो पियो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त प्रिया कुमारी समेत सभिनी खे खंभे गुम कयल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे ऐं सिंध में अमन अमान क़ाइमु कयो वञे। ॿी सूरत में सिंध पुरअमन एहतजाजनि बदिरां मज़हमत जो रस्तो अख़्तियार कंदे हिननि चयो त सिंध अमन चाहे थी ऐं उहो हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त माण्हुनि खे पुरअमन ज़िंदगी गुज़ारण लाइ कानून ते अमल कराए। जी सुजाग फॉर्म सिविल सोसाइटी की जानिब से मौसूम बच्ची प्रिया कुमारी की बाजियाबी के लिए एहतजाजी मुजाहरा किया गया। जुई सुजाग फॉर्म की अपील पर प्रिया कुमारी के अगवा के खिलाफ सिविल सोसाइटी सियासी रहनुमा सराई अकबर पंवर, हैदर सियाल, हाशिम खोसो, म्यूनसिपल काउंसलर सराई सानू बबर, आशिक सुमरो, अमीन विगियो, हाजी गुलाम कादिर लगारी, कुर्बान खोखर दीगर की क़यादत में मखदूम बिलावल पार्क से नाका चौक तक एहतजाजी मुजाहरा किया गया। मुजाहरीन ने कहा कि सिंध में बदअमनी के बाद अब छोटी बच्चों को अगवा के बाद सिंध में खौफ और शौक का माहौल पैदा हो गया है। प्रिया कुमारी के अगवा पर सिंध हुकूमत की मुजरमाना खामोशी से सिंध की अवाम में तशवीश की लहर पाई जाती है। पुलिस डाकू अगवा में मुलविस अफराद के खिलाफ कार्रवाई के बजाय बाअसर को प्रोटोकॉल देने तक महदूद हो गई हैं। उन्होंने आर्मी चीफ कोर कमांडर कराची IG सिंध से नोटिस का मुतालबा किया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर नापरकोट थाने जी हद में ॾोहारियुनि तरफ़ां जदीद हथियारनि ऐं रॉकेट लॉन्चरनि सां पुलिस ते हमिलो कयो वियो। पुलिस मोबाइल जो ड्राइवर हिम्मत करे निकिरी जान पंहिंजी बचाए वरिती ऐं संदसि अहलकारनि खे पिणु बचाए वरितो। हमले में 5 अहलकार पिणु ज़ख़्मी थी पिया। नापरकोट थाने जी हद शुजरा लाड़ो भरिसां गश्ती पुलिस मोबाइल मथां धाड़ेलनि रॉकेट लॉन्चर सां हमिलो कयो, जंहिंमें 5 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि।